नाज़रीन तव्हांखे ख़बर ॾियूं NHA इख़्तियारनि टाइम न्यूज़ ते नशर थियल ख़बर जो नोटिस वठी छॾियो। NHA इख़्तियारनि महिराण पुल जी ज़बूं हाली जो नोटिस वठी मरमती कमु शुरू करे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं NHA इख़्तियारनि शुरूआती तौर ते पुल में ज़ाहिर थियल सीखूं ऐं कलियूं लिकाइण जी कोशिश कई। पुल खे मुकमल तौर बहाल कराइण लाइ रक़म रखी बाक़ाइदा कमु शुरू करायो वञे। शहरनि पारां एॾो मुतालबो कयो वियो आहे। NHA इख़्तियारनि टाइम न्यूज़ ते नशर थियल ख़बर जो नोटिस वरितो आहे। NHA इख़्तियारनि महिराण पुल जी ज़बूं हाली जो नोटिस वठी मरमती कमु शुरू करे छॾियो। शहरनि जो मुतालबो आहे त पुल खे मुकमल तौर बहाल कराइण लाइ रक़म रखी बाक़ाइदा कमु शुरू करायो वञे। हैदराबाद मां फैज़ खोसो खां इन जा तफ़सील मालूम कयूं था। जी फैज़ खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, नेशनल हाईवेज अथॉरिटी जी इंतजामिया हैदराबाद बाईपास सां गुज़रंदड़ महिराण पुल जी ज़बून हाली जो नोटिस वरितो आहे। इन पुल जी ज़बून हाली जो जेका स्टोरी आहे उहा टाइम न्यूज़ ते नशर थी हुई, जंहिंमें चयो वियो आहे त इहा पुल ज़बून हाल थी वई आहे। हिते हादसा रोज़ जो मामूल बनियल आहिनि, जंहिंजे करे ट्रैफिक जाम रहे थो। पुल हंधा हंधा टुटी पई आहे। इहा स्टोरी हुई टाइम न्यूज़ जी। उनजो इहा नशर थियण खां पोइ नेशनल हाईवेज अथॉरिटी जो नोटिस वठी छॾियो आहे ऐं फौरी तौर ते अमले खे हुकुम ॾिनो आहे त हिन पुल जी जेका आहे उहा मरमत कई वञे। अमलो उते पहुतो आहे, उन इब्तिदाई कमु शुरू करे छॾियो आहे, पर सुञाण जेके ॾिनो आहिनि हैदराबाद जूं ऐं सिंध जूं, उन्हनि जो चवणु आहे त महिराण पुल इंतिहाई ज़बून हाल आहे। उनखे बहितर अंदाज़ सां ॿीहर बहाल कयो वञे त जीअं इहा किरण खां बची सघे ऐं गाॾियुनि जो जेको रोज़ हादसा मामूल बनियल आहिनि उन मां जान छुटी पवे ऐं हिते ट्रैफिक जाम जो जेको मसइलो आहे उहो ख़तमु थी सघे। अलबत्ता टाइम न्यूज़ जी स्टोरी खां पोइ उन नेशनल हाईवेज अथॉरिटी जे हिदायतुनि तहत उन कम जी इब्तिदाई तौर ते मरमत जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू कयो वियो आहे। फुटेज नज़र अचनि था, इहे पुल जी मरमत कराई पई वञे। सॼी पुल ज़बून हाल थी वई हुई, उन मां सरिया निकिरी विया हुया, जॾहिं त किला ॿाहिरि निकिरण जे करे टायर पंचर थी पवंदा हुआ, जंहिं करे गाॾियूं बीही रहंदियूं हुयूं। कलाकनि जा कलाक ट्रैफिक जेका आहे उहो मुतासिर रहंदी हुई।